मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द रदियल्लाहु अनिल मुमिनीना इज़ युबायिऊनका तहतश-शजरति फ़अलिमा मा फ़ी क़ुलूबिहिम फ़अंज़लस-सकीनता अलैहिम वअसाबहुम फ़तहन क़रीबा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीअना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताबा औलादे अली। हेलो जलसों पे हले मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। आबे निशान आयात रोशन थो जहान चमकिया ज़मीनू आसमां कशफ़त दुजा बिजमालिही। आ नूर आका दर असुल नूरी सदन सारो नस्ल सीरत सूरत बेमिसल हसनत जमीउ खिसालिही। इदरीस न जो गुलाम पढ़ंदो सलातो सलाम ही विरद सुबह शाम सल्लु अलैहि व आलिहि सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभई वॾी आवाज़ सां मिली पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। मेहरबान बुजुर्गो मोहब्बत वारा भाइरो अल्लाह जे हबीब सां नीह रखण वारा नौजवानो कुरान करीम जी ये शानदार महफिल अल्लाह जे एक सालिह प्यारे बानी जे दरगाह ते थी आ।
ऐं मुंहिंजी पहिरियों भेरो हाज़िरिया इश्तिहार या बुजुर्ग जी मुतअल्लिक़ मालूमात मूं वटि न पहुती। हाजी अली मोहम्मद साहब जन हुकुम फरमायो दावत वारनि वरी तकलीफ़ कान कई जो खणी अची ॿुधाईं त कहिड़ो सिलसिलो आहे, कीअं मौज़ू आहे। बेरसूरत अल्लाह जी प्यारनि जो शान अज़मत ऐं बरकत ऐं फैज़ अल्लाह असां तव्हां सभिनी खे नसीब फरमाए ऐं ख़ुदा असां तव्हांखे सुहिणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े अल्लाह जी बानी जी ज़ियारत थींदी आहे, मुलाक़ात जो टाइम मिलंदो आहे, हथनि चुमण जो मौक़ो मिलंदो आहे त उन खे बि चवंदा आहियूं साईं दुआ कयो त ख़ुदा राज़ी थिए। ईअं आहे हर माण्हू चए थो, पर हिन आयत में अल्लाह पाण थो ऐलान करे त मुंहिंजा बाना तव्हां चवंदा आहियो त राज़ी थी, मुंहिंजे बाननि खां दुआऊं घुराईंदा आहियो त राज़ी थी। हाणे मां खे ॿुधायां थो, मां ख़ुदि ऐलान थो कयां त मां कंहिंखां राज़ी आहियां। मां सम्झां थो त ॿोॾ जो डपु अञा आहे, बटन कार्ड लाइ रड़ियूं कंदासीं, ॿियूं बाक़ी सुभान अल्लाह दुरूद में मुर्स जी दिलि नथी वरी रब्बुल आलमीन जी ज़ात बा बरकात पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत खे आयो त मां अल्लाह कंहिंखां राज़ी आहियां। केरहनि जन जे लाइ मुंहिंजो ऐलान आहे त मां उन्हनि खां राज़ी आहियां। उहा अल्लाह ताला हिन आयत सगोरीअ जे शुरूआत में ॻाल्हि कई आहे, बयान फरमायो आहे, इरशाद फरमायो आहे। हाणे उहा मां जेके आयत पढ़ंदी उन जो तर्जुमो कंदी उन ॻाल्हि जी वज़ाहत बि कंदो हलां ऐं अर्ज़ु कंदो हलां त इहा कीअं आयत नाज़िल थी, इन जो वजह छा हो। छो त साईं तुन्नी बुजुर्ग जी तारीख़ वफ़ात या विलादत या संदन फैज़ बरकत उहा त मूंखे लिखत में हाणे हाजी साहब ॿ टे सुफ़ा ॾिना, सो वरी मुंहिंजे शागिर्द खे ॿिहारी ॿी मोटरसाइकिल ते उहो शागिर्द बि अञा कोन पहुतो त पन्ना बि कोन पहुता, उनजे करे मज़रत अचो त मां तव्हांखे उन्हनि जी ख़िदमत में वठी हलां जन जूं दीदूं हुयूं ऐं मदीने जे घोट जो चेहरो हुयो। सुभान छा अल्लाह फरमायो, छा रब्बुल आलमीन जो इरशाद आहे। अल्लाह ताला फरमाए तो लक़द रदियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबाइऊनका तहता अश-शजरत फअलम मा फी कुलूबिहिम फअनज़ल अस-सकीनत अलैहिम वअसाबहुम फतहन क़रीबा। लक़द अलबत्ता तहक़ीक़ रदी अल्लाह अल्लाह राज़ी थियो आहे, अल्लाह राज़ी हुजण जो ऐलान कयो आहे, अल्लाह राज़ी थियण जो इनाम ॾिनो आहे, अल्लाह राज़ी थियण जो सर्टिफिकेट ॾिनो आहे, अल्लाह राज़ी थियण जी ॻाल्हि कई आहे। दुनिया जे कुंड कुर्छ में पहुची वई आहे। मां अल्लाह राज़ी आहियां उन्हनि ईमान वारनि खां जेके महबूब वण जे हेठां वेही तो मुस्तफ़ा जे हथ ते हथ मिलाए ऐं जान जे सौदे वारी बेअत पिया कनि, सिर जे बाज़ी लॻाइण वारी बेअत पिया कनि, मैदान मल्हाइण वारी बेअत पिया कनि, बच्चन माल मिल्कत खे छॾे करे जीअं तो दिलबर जो हुकुम थींदो हर हुकुम पूरो कंदा बेअत पिया कनि, हथ हथ में मिलायो अथनि ऐं ज़ाहिर में
इन्नमा युबाइऊन अल्लाह यदुल्लाह फौक ऐदीहिम जेके तुंहिंजी बेअथा कनि से हक़ीक़त में मूं अल्लाह जी बेअथा कनि ज़ाहिर में अव्हां जो हथ उन्हनि जे हथनि जे मथां आहे पर हक़ीक़त में मूं अल्लाह जो हथ उन्हनि जे हथनि जे मथां आहे। भलू आवाज़ कढियो पर हाणे साईं दावत वारे खां पुछां त भला लंगर थियो आहे न खाधी अथनि मानी खाधी कोन खाधी अथनि न साईं चए थो बिना पेट्रोल जे गाॾी हलाई सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह अज़ व जल तहकीकी ताकीदी लफ्ज़ आंदा शक न रहे शुबह न रहे वहम न रहे गलत फहमी न रहे लक़द अलबत्ता तहकीक रदी अल्लाह अल्लाह राज़ी थियो अनिल मुमिनीन उन्हनि मोमिननि खां कहिड़े वक़्तु मुंहिंजा अल्लाह इज़ युबाइऊनक तहत शजरत मुंहिंजा मन जे हेठां वेठा हा हू अव्हां जे हथ ते हथ मिलाए सिर जे सोदे जान जी बाज़ी जो अहद इकरार करे रहा हो आयदो करे रहा त तुम्हारा हुक्म हो तो कूद जाए हम समुंदर में जहां को महव कर दे नारे अल्लाह अकबर में। वण जी तहत शजरत वण जी छा हो कहिड़ी ॻाल्हि हुई अल्लाह अज़ व जल मूं ऐं अव्हां सभिनी खे परे खां क़ुरान करीम खे ॿाहूं ॿधण क़ुरान करीम खे कपड़ा सौ वेढ़ण क़ुरान पाक खे पींघे में रखे लोॾा ॾियण क़ुरान पाक खे खून करे मेरे लाइ खणी वञण क़ुरान पाक खे माज़अल्लाह दुनियावी गर्ज़न लाइ इस्तेमाल करण जी बजाय ख़ुदा असां तव्हांखे क़ुरान करीम जी पढ़ण समझण ऐं उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। थोरी आमीन चयो डिॼो था त मतां क़बूल थी वञे। कादिर जो कलाम मिठो क़ुरान करीम आहे कादिर जो कलाम मिठो क़ुरान करीम आहे अव्वल में बिस्मिल्लाहिर्रहमान रहीम आहे अव्वल में बिस्मिल्लाहिर्रहमान रहीम आहे कादिर जो कलाम मिठो क़ुरान करीम आहे कादिर जो कलाम मिठो क़ुरान करीम आहे। मुझे सुहिणे नबी जो सोट महबूब जी चाची हज़रत अब्बास जो दिलबर पुत्र हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा उन वटि मुजाहिद नाली हिकु शागिर्द अल्लाह जो क़ुरान पढ़ण आयो 30 ख़त्म लाॻीता क़िरात सां उस्ताद खे ॿुधाई त का ग़लती न रही तव्हां सभई सुभान अल्लाह चओ साईं मां कुर्सी पोइ ते कराईंदुसि सुभान अल्लाह चवाईंदुसि साईं घणा ख़त्मा ॿुधाई ॾाढा ऐं 3 साल अल्लाह जे क़ुरान जो तफ़सीर पढ़ियो घणा साल 3 साल
मुस्तफा जे सोट हजरत अब्दुल्लाह वट कुरान जो तफसीर पढ़ी इल्म जो माहिर बनियो कुरान पाक जे माना मतलब जो आरिफ बनियो वॾे मक़ाम ते फाइज़ थियो मुंहिंजे हबीब करीम जा उम्मती अल्लाह ताला जे कलाम खे समझण जे लाइ उन जा तफसीर पढ़णा पवंदा आहिनि उन तफसीरनि खे वरी वरी भेरो ॾियणो पवंदो आहे वरी वरी गौर करणो पवंदो आहे वरी वरी समझणो पवंदो आहे ईअं माण्हू माना न करे सोचे समझी तहक़ीक़ करे अल्लाह ताला जे हबीब जा आशिक दीन जा आलिम जन पंहिंजी ज़िंदगी क़ुरान करीम जी ग़ुलामी जे हवाले कई उहे लिखनि था त मदीने वारो महबूब जॾहिं मक्का मुकर्रमा मां हिजरत करे ऐं मदीना मुनव्वरह में आयो किथे आयो ॾाढा ज़ोर सां किथे आयो किथां निकितो ॿई भलियूं जायूं अल्लाह फरमाए थो कुर रब अदखिलनी मुदखल सिद्क़िन अखरिजनी मुखरज सिद्क़िन वजअलनी मिन लदुनक सुल्तानन नसीरा मुंहिंजा महबूब वहां चओ मुंहिंजा अल्लाह मूंखे सच वारी जाइ मदीने में दाख़िल कर सच वारी जाइ मक्के मां ॿाहिरि कढ ऐं मुंहिंजे लाइ पान वटां दलील मजबूत मददगार पैदा कर अभी मदीने में आया मक्के मां निकिरण महल मक्के पाक जे शहर ॾे निहारे मुंहिंजे दिल भर नबी दुआ घुरी ओ मुंहिंजा मौला हिन मक्के जे मुशरिकनि मूंखे मक्के मां कढियो आहे न त मक्को मूंखे ॾाढो वणे थो शहर ॾे ख़िताब करे मक्का तूं मूंखे ॾाढो प्यारो आहीं मूं 53 साल ज़ाहिरी ज़िंदगी जा तो में गुज़ारिया पर मुखे दुश्मन अल्लाह जे ज़ात जे दुश्मन अल्लाह सां ॿिए खे शरीक बनाईंदड़ तो में रहन न ॾिनो आहे हबीबन जी रात हिजरत बि कई पर दिल चाहींदी त मौक़ो मिले त वरी वञी मक्के पाक में दीदार कयां थोरो आवाज़ थोड़ी मेहरबानी अल्लाह जी वली सुनी भिट जे दरन ते विहण वारे सैयद सगोरे फरमायो भलो भाग संदोन जो मक्को ॾिसी मोटिया हाणे त माण्हू हाजिन जा अफ़ाल ॾिसी दिल्ली खणी जा असां उन दर जो क़दुरु न कयो जिते वियासीं भलो भाग संदोन जो मक्को ॾिसी मोटिया वञी सो ॾिठो न रोज़ो पाक रसूल जो अल्लाह ताला जा हबीब चाहींदा हा त वरी मौक़ो मिले त मके वञा पान रात जो ख़्वाब ॾिठूं त असीं कुझु साहब गॾु आहिनि मके विया आहियूं उमिरे जे लाइ इहराम ॿधा अथऊं उमिरो कयो अथऊं महबूबन गाल कई त साहबन जो क़िबला अव्हां जो ख़्वाब नबीअ जो ख़्वाब आजी ख़्वाब इहो अल्लाह जो वही आहे हाणे हलो त हलो नबीअ जो ख़्वाब बि अल्लाह जो वही आहे सभई चओ अल्लाह जो हुकुम सोने इब्राहिम ख़्वाब त ॾिठो हो जो पंहिंजे पुनल पुट खे मिना जे मैदान में चई इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बाहुक फंजुर माज़ा तरा मूं निंड में ॾिठो आहे त मां तोखे ज़बह पियो कयां कोहां पियो छा राय थी राय पुछण जी ज़रूरत न हुई इब्राहिम नबी उनखे हुकुम पूरो करणो हो पर दुनिया खे ॿुधाइण थे चाहीं त मां बि नबी आहियां मुंहिंजो पुट इस्माईल बि नबी आहे न मां कुहण में सुस्त आहियां न मुंहिंजो पुनल पुट कुसण में सुस्त आहे मां कुहण लाइ तयारु आहियां हू कुसण लाइ तयारु आहे ज़ोर सां चओ सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां चओ न चवंदव त मां हाणे पोढ़ो थी वियो हा न पोइ चिड़ में चवंदो हा त ख़ुदा मदीने मारींदो इहा ॻाल्हि तव्हांखे वणी अलाए न वणे त भला मूं ॾे मोकिले छॾियो
खुदा का वानड़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ख्वाब ॾिठो सहाबन जो सियो वही खुदा है हलो त हलो एहराम बधऊं उमरे ला तैयार था मदीने मुनव्वर मां निकरी मक्का मुकरमा दे हलिया रस्ते में हुदैबिया नाले मैदान आयो महबूब जे डाचे ते सवार हा ओहा वेही रही असहाबन जो क़िबला थकजी पईया फरमायो न क़िबला जड्डी थी वईया फरमायो न क़िबला गाह पानी खपेस फरमायो न ओ सहना छो वेठी आ फरमायो त जह अल्लाह असहाबे फील के हाथन वारन के हाथी विहारे ॾिना हा अॻिते न पे हलिया जंहिं रब हाथन के विहारियो हो जंहिंजो अलम तरक़ में बयान आ उन अल्लाह मुंहिंजे ॾाचे खे विहण जो हुकुम कयो आहे अॻिते न हलंदी तॾहिं वेही रही थोरो होर सां दाची वेही रही सरकारे दो आलम नूरे मुजस्सम महबूबे मुअज्जम मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा परवाना साईं करीम अलैहि सलाम जन लही पिया सहाबा लही पिया हजरत जाबिर फरमाए तो 1500 जी लगभग सहाबी हुआसी हानी लहन खां पोइ नमाज जो टाइम थियो उन बि लगी पानी जाचो सी त रस्ते में ईंदे ईंदे खपी चुको हो हुजूर खे अर्ज़ कयोसीं या रसूला पानी नाहे पाण फरमायो कुछ आहे जांच कयो जेको नंढो लोटो पानी जो मिलियो ओ खणी आयासीं हबीबन फरमायो पंहिंजूं खलियूं खणी अचो तैयार थी अचो उन लोटे में पंहिंजो हथ विझी ऐं फरमायो त हाणे भरियो त उन लोटे मां छोलियूं ॾेई फुहारा हणी पानी वहण लॻो हज़रत जाबिर चए थो 1500 सहाबी हासीं पर जे 15 लख हुजूं हा त असीं पानी भरे थकजी पऊं हा पानी खुटे कोन नारे तकबीर नारे रिसालत बस बनारा नारे तहकीर नारे पीर नारे हैदरी उलमाए आले सुन्नत मुर्शिद मेरा ने नथी दी तई कबूल ओ होडी ने हेदी मुझे दिल पर भा के मां अर्ज कया मुझे मिठे मुस्तफा जी उम्मती के मां अर्ज कया 1500 माण्हू उन लोटे जे अंदर पियल दिल पर नबी जे आंगुरन मुबारकुन मां जेको पानी नितो वो पियन बि था वुज़ू बि कनि था पिया वो पंहिंजे उठन खे बि प्यारीनि था पिया ऐं खलियूं बि भरीनि था पिया पर खुटे नथो तने सुन्नत जमात जे मशहूर बुजुर्ग जेके असी नबी पाक जे इश्क जे सदके आला हजरत रहमतुल्लाह अलैहि सजीदा आहियूं उन फरमायो उंगलियां हैं फैज पर टूटे हैं प्यासे झूम कर उंगलियां हैं फैज पर टूटे हैं प्यासे झूम कर सुभान अल्लाह कौन चाहिए उंगलियां हैं फैज पर टूटे हैं प्यासे झूम कर नदियां पंजाब रहमत की है जारी वाह वाह नबी पाक जी ज़ात बरकात मंज़ल कई मक्का मुकर्रम वारन के खबर पई उन्होंने पंहिंजा माण्हू मोकिलिया त अवां बग़ैर इजाज़त जे बग़ैर परमिट वठण जे बग़ैर असांजे मोकल जे असांजा तव्हां नऊज़ बिल्लाह कट्टर दुश्मन आहियो मक्के में ईंदो असीं तव्हांखे कीअं अचण ॾींदासीं सवाल ई पैदा नथो थिए मक्के जे मुशरिकनि जो बच्चो कुसंदो पर तव्हांखे
अंदर अचन कोन ॾींदासीं। हबीब ने फरमायो मां वेढ़ ला त आयो ई न आहियां। जंगिला बिन एहराम बधा पिया आहिनि, सवारियूं पाण सां आहिनि, ज़ख़ीरो हथियार जो बारूद जो बि कोन्हे को, सिर्फ़ उमिरे लाइ आयो आहियां। चऊं सवाल ई पैदा नथो थिए। ॿाहिरी दुनिया चवंदी त मके वारा एतिरा डिॼणा हा, एतिरा कमज़ोर हा, एतिरा बुज़दिल हा जो मोहम्मद सुहिणो 1500 माण्हू वठी ज़ोरी तवाफ़ बि करे उमरा बि करे पुॼी न सघिया। असीं मरी वञूं त मरण ॾे, पर तव्हांखे मके में घिर न ॾींदी। वॾी ॻाल्हि कंहिंखे न पिया अचण ॾियनि। जंहिंजे सदके ख़ुदा जहान जोड़ियो, जंहिंजे सदके अल्लाह ताला मके खे शान ॾिनो आहे, जंहिंजे सदके मदीने खे मान मिलियो आहे, जंहिंजे सदके काइनात जी ज़िंदगी क़ाइम आहे, जंहिंजे तुफ़ैले अल्लाह ताला जहान ऐं जग हलाए पियो, उनखे नथा अचण ॾियनि। हिकिड़ो माण्हू आयो, ॿियो माण्हू आयो, टियों माण्हू आयो। मुंहिंजे दिल बर हबीब वटि हिकिड़े खे मोकिलियो जंहिंखे उर्वत बिन मसूद सॾींदा हुआ। रूम जी बादशाह, ईरान जे बादशाह, शाम जे बादशाह, वॾनि वॾनि रियासतुनि जे सरबराहनि सां ॻाल्हियुनि लाइ उहो वेंदो हो। वॾो क़ाबिल ज़हीन ज़की हो। हुनखे मोकिलियो तूं वञ, ॾिस त मुहम्मद करीम जी ज़ात छा थो चाहे। ऐं उन सां गॾु जेके आया आहिनि उहे वफ़ादार आहिनि, सिर घोरींदा आहिनि, जान ॾींदा आहिनि। जे जंगी लॻंदी विढ़ंदा या भॼंदा, उन आहर पाण इंतज़ाम कयूं। औरत मसूद सकफ़ी आयो आहे, हबीबन करीमन सां मिलियो आहे, ॻाल्हियूं बि करे पियो, निहारे बि पियो, चेक बि करे पियो। वॾो क़ाबिल इंसान आहे। हुज़ूर खे चए थो साईं जी तव्हां हलंदव मके, हू मुरंदा कोन, उन्हनि खे मारींदव त बि तव्हांजा पंहिंजा कुरैशी जे अव्हां जा सहाबी वेंदा त पंहिंजो नुक़सान आहे। मां अव्हां खे मशवरो थो ॾियां, हिन साल मोटी वञो, सुलह कयूं, दस्तावेज़ लिखूं, मोटी वञो, पोइ वरी अचिजो त ॿई पासा थी वेंदा। ॻाल्हियूं हलियूं। उर्वत बिन मसूद सकफ़ी मोटी जॾहिं मके आयो, मके वारा पुछियोसि ॾे ख़बर, जी मां हीअं चई आयो हां, कुझु मां ॻाल्हि खे ठारे आयो हां, कुझु तव्हां बि थधा थियो, कोरो दस्तावेज़ लिखूं, सुलहनामो लिखूं, जो जंग बि न थिए, झेड़ो बि न थिए, ऐं तव्हांजी फ़िलहाल ॻाल्हि मथे थी वञे, पोइ अल्लाह जो नबी भलीअ ते दीदार करे उमरा करे। उन खां पुछूं भला इहा ॻाल्हि त पंहिंजी जाइ ते, पर मिठी मुहम्मद सां गॾु जेके हुआ असहाबी सगोरा, उन्हनि जी नबी करीम सां केतिरी मुहबत ॾिठी। किथे चयो सुभान अल्लाह। अदा क़ुरान पाक जा सीपारा घणा मूंखे वरी न चयो रहा त ख़ुदा मदीने पाड़ू पटी अबा घणा सीपारा। असां सुन्नत जमायत वाइज़ थींदो आहे 5 मौज़ूअनि ते वध में। मुहर्रम जी महीने में दिलबर हुसैन जी शहादत। अब हाउ मूं इमाम हसन हुसैन जी ज़िंदगीअ ते किताब लिखियो आहे। हाणे छपरायो अथमि ॿियो भेरो, ऐं पके जुल्द सुहिणे टाइटल सां सुन्नत जमायत जे मसलक जा दलील आहिनि। हुन में शान बाहे, शहादत बाहे। 150 रुपया हुनजी मिठाई आहे। हाणे ॾिसां त रुॻी नारा हणंदा आहियो या कुझु खीसो खोलींदा ऐं हक़ ॻोल्हींदा बाहियो। मां पंहिंजे साथीअ खे चवां थो तव्हां जॻह ईंदो 50 कापियूं खणी आयो हा। उम्मीद आहे त हिन इलाइक़े वारा सुहिणे हसन हुसैन सां नीह निभाईंदा, मुहबत मल्हाईंदा ऐं पंहिंजे अक़ीदत जो इज़हार कंदा। दुरूद मुंहिंजे दिल भर ते पढ़ो त मां अॻिते अर्ज़ कंदो हलां। दुरूद शरीफ़ पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। बटे फेरा पढ़ो, वरी पढ़ो, बटे फेरा पढ़ो।
सहाबी हेॾे निहारियो मूंखे दुख थो थिए त सहाबनि जो नारो छो नथो लॻे 13 साल मुस्तफा करीम जे नुबुवत जे ऐलान खां इज़हार खां दुनिया खे कलमे पढ़ाइण जे दावत ॾियण खां पोइ 13 साल मक्के में नबी साईं रहिया मारूं असहाबन खाधियूं बुखूं असहाबन काटियूं मुस्तफा करीम जे करे तलवारुनि जा टुकड़ा टुकड़ा थी विया असहाबी मर्द पंहिंजे जिस्मनि खे ज़रा ज़रा कराए वेठियूं पाण खे टुकड़ा टुकड़ा कराए छॾियूं बिलाल जहिड़े महबूब जे परवाने खे टांडनि ते लेटाए लठियुनि जी वस्कार करे पेरनि में रसा ॿधी छातीअ ते पत्थर रखे मके जे गरम पत्थरनि ते किरियो वियो उन सभिनी इन कैफ़ियत में बि मिठे मुहम्मद जी दामन न छॾी त उन्हनि खे छो नथो यादि कयो अजब बात हाथे सुनियो हैरत कुरान पाक उन्हनि खे एॾो बयान कयो घोड़नि ते चढ़नि जंगी जे मैदान में हलनि रब जे थो मुस्तफा तुंहिंजे सहाबा असहाबन जन घोड़नि ते सवारी कई आहे मूंखे उन घोड़नि जो कसम कोन अची सुभान अल्लाह वाहिरो सदई वाहिरो बागी पेरे पवन ते ज़ोर पुठी ठपरान ते ज़ोर हथन चुमन ते ज़ोर ॿियो वञी थो कुल ख़ैर ॾाढा चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ वॾे आवाज़ सां मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम मुझे महबूब जा परवाना कुरान पाक उन्हनि जी हथां पहुतो हदीस उन्हनि जी हथां पहुती दीन जो पैगाम उन्हनि जी हथां पहुतो उन्हनि जी एॾी अज़मत ऐं इज़त आहे जेकी अॻियां अकुल हैरान आहे अल्लाह जा बानरो मां अव्हां खे महफ़िल में वेठा आहियो मां अव्हां खे कसम थो विझां तव्हां कॾहिं असहाबनि जी शान जो जलसो मल्हायो आहे जवाब ॾियो न छो न कॾहिं ज़हन ठाहियो अथव पोइ साईं वहाबी वधी विया साईं शिया वधी विया साईं कादियानी वधी विया हू पंहिंजे नज़रिए ते पक ऐं पंहिंजे अक़ीदे ते हर शइ सदके करण वारा सदके वञा सुन्नी दिलबर तोखे रुॻी भत ऐं नारो हुजे ॿियो कुल ख़ैर मुझे दीबर नबी जे ग़ुलामन मुस्तफा जे परवानन मुहम्मदी शमा ते सिर खे घोर करण वारनि जी यादगिरी कर मौलविन खे मां अल्लाह जो नालो थो विझां मिठे मुहम्मद जो वास्तो थो विझां अबू बकर सिद्दीक़ जा मुरीद नक्शबंदी हो ॾींहं मल्हायो सहाबनि जा ज़िक्र कयो सहाबनि जो गुण ॻायो सहाबनि जा जन पंहिंजे जान खे पंहिंजे बच्चनि खे पंहिंजे घरनि खे पंहिंजे नंगनि खे मदीने वारे तां घोड़े घुमाए साईं मदीने में आया असहाबी सगोरा मुहाजिर जेके हिजरत करे आया उन जूं घर वारियूं के कासरियाणियूं न आयूं के मुस्लमान त माइटनि रोके छॾियूं मदीने में आया त मानी केर बचाए ॾे कपिड़ा केर धोई ॾे घर जो निज़ाम केर सही हलाए मदीने वारे फरमायो मदीने वारा सहाबी आओ अंसार आओ जी आका जंहिं वटि ॿ घर वारियूं हल ॿ ज़ालूं हल हिकिड़े खे तलाक ॾी मुंहिंजे ॿिए सहाबी आहे साईं करे तो ॾेखारे सहाबन इए न चयो त साईं असांजी मर्ज़ी जहिड़े खे छॾियूं के भला ॿई वठी था अचूं 3 हंध 3 वठी था अचूं 4 हंध 4 वठी था अचूं मुंहिंजा सुहिणा नबी जेका असां लाइ रखीसासीं रखूं था ॿियूं तो मुहम्मद करीम जे कदमनि में केर आहियूं था जंहिंखे वणई तंहिंखे परणाए उन जो ज़िक्र न
उनजी ॻाल्हि ई न, उनजा ॾींहं ई न, उनजी यादि ई न। छो कुरान पाक जे पढ़ियल आलिमन खे विहारे अलहम्द खां शुरू कयो, वन्नास ते पहुचो। अदा चाहे जलसे में न हलंदी, ओ बाबा जलसे में चाहे न हलंदी, न हलंदी न त को पहे दे आया तो मां गाॾी ॾे तव्हां ओ बासू न जो कर खणी न निहारियो, कोन हलंदी चाहे। दुरूद शरीफ पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾी आवाज़, वॾी आवाज़। मुझे हबीब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकात जे दुश्मन काफिर मक्के जे मुशरिक उर्वत बिन मसूद सकफी मक्के में मोटी ऐं पंहिंजे मुशरिकन खे ॿुधायो त मां रूम में वियो आहियां, ईरान में वियो आहियां, कॾहिं सुपर ताक़तूं सॾबियूं अमेरिका वांगुरु, मां शाम में वियो आहियां, पर कंहिं बि अमीर, कंहिं बि बादशाह, कंहिं बि सुल्तान, कंहिं बि शहनशाह, कंहिं बि अमीर, कंहिं बि दुनिया जे सरबराह जे गुलामन में, नौकरन में, गॾु रहण वारनि में एतिरी मुहबत न आहे जेका मिठे मोहम्मद जे गुलामन में मुहबत आहे, सहाबन में मुहबत आहे, परवानन में मुहबत आहे, मस्तानन में मुहबत आहे, दीवानन में मुहबत आहे। कीअं ॾिठी जे तो अकुल हैरान थी थो वञे। मुंहिंजो महबूब करीम जॾहिं पंहिंजे नक जो पाणी जंहिंखे मां तूं पंहिंजे लाइ सिंघ सॾींदा आहियूं कढे, या हबीब पंहिंजे वात जो पाणी जंहिंखे मां तूं थुक छॾींदा आहियूं कढे थो, असहाबी हथनि ते झट पट ते किरण को नथा ॾियनि, पंहिंजे मुंहं ते मखीन सां छा हो जैसी जियारे रब शल जारे इश्क यहाँ जे में औरतुनि जूं थुकूं चटण वारा, ज़िना जा अड्डा हलाइण वारा, शराब पी उघारो थी गाॾियुनि में विहण वारा, वाहिदुल क़हार जे घर खे सॾण वारा, रब बेनियाज़ जी बेअदबी करण वारा। हिकिड़ो चुटको आयो आहे त हौसलो छॾायो अथई। मूंखे हकीम काज़ी नसीरुद्दीन सेवाणी ॿुधायो त साईं झांगारनि में हिकिड़े माण्हू गिलास पाणी भरे मथे उछलायो, अलाह साईं पाणी न थई त मां ॾियां। रब जो वठ पाणी, रब जो वठ पाणी त ॾियां। जैसी जियारे रब शल जारे इश्क यहाँ जे में जॾहिं बीमारे कॾहिं बीमारे जॾहिं बीमारे मालिक मारे इश्क यहाँ जे में, इश्क अव्हां जे सां कामिल ईमान अता थींदो। सुभान अल्लाह। बिदअत न, शिरक न, हराम न। जेको नबीअ जे इश्क खे हराम चवे उहो हराम जी पैदाश आहे, उहो पीउ जो पुटु न आहे, उहो हलाली बच्चो न आहे। क़ुरान बेअदब खे वलद ज़िना सॼो आहे। सुम ज़मीम इश्क वारनि जे मथां बिल्कुलु गुनाह बि आहिनि, ग़लतियूं बि आहिनि, मञूं था पिया, पर जन मदीने वारे घोट जे शफ़ाअत वारे दया ते नज़र पवंदी आहे त ग़म लही वेंदा आहिनि। जैसी जियारे रब शल जारे इश्क यहाँ जे में जॾहिं बीमारे मालिक मारे इश्क यहाँ जे में। किथे जी सुभान अल्लाह। कौन चई इश्क अव्हां जे सां कामिल ईमान अता थींदो। इश्क
जैसा कामिल ईमान अता थींदो ईमान अता थींदो सुहिणी हदीस थी हीअं सेखारे इश्क जे में सुहिणी हदीस थी चओ सुहिणी हदीस थी हीअं सेखारे इश्क जे में जॾहिं बि मारे मालिक मारे इश्क जे में सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां चओ इश्क ऐं अदब जी तक़ाज़ा आहे को बि ग़ैर मुक़ल्लिद अहले हदीस नजदी वहाबी देवबंदी वहाबी को बि कहिड़ी बि क़िस्म जो माण्हू हिकु हदीस कढी ॾेखारे न सघंदो त नबीअ चयो आहे त मुंहिंजे नक जो पाणी तव्हां हथनि ते झटियो नबीअ चयो आहे त मुंहिंजे वात जो पाणी हथनि ते झटियो नबीअ चयो आहे न न का बि हदीस कोन्हे पर मदीने वारे जी उन साम्हूं अचण वारनि जे दिलि ते नज़र ही त चरिया कोन्हे बेअकुल कोन्हे बेहोश कोन्हे दुनिया जी हालत खां बेख़बर कोन्हे छो था मुंहिंजे पाक नक जे पाणी खे खणण ज़ुबान जे पाणी खे खणण हिन जे दिलि में मूं मुस्तफ़ा करीम जे इश्क ऐं बिरह जी बाह थी भरे उनखे चटे उन बाह खे थधो बनाईंदा प्यारे बिलाल अल्लाह बिलाल खुदा को मौक़ो दे तो बिलाल जो ॾींहुं रखो साहबनि जा ॾींहं मल्हायो क़ुरान जूं 6666 आयतूं पंजनि आयतूं बिछायूं क़ुरान में ॿियो छा आहे ॿिया कहिड़ियूं कहिड़ा बयान न ख़बर अल्लाह नबी करीम जी ज़ात बरकात ते वञ बयान हुदे प्यारे बयान में देर पई थिए रहिजो पियो वञे परे न वञा उन दुश्मन बचायो त मुस्तफ़ा जा सहाबी गुसंदा पर गुसंदा न